डॉक्टर साहब अवां खां ॼाण चाहींदासीं ही हिकु हाई प्रोफाइल केस थियो हैदराबाद में नाले वारो शाइर जेको असां सभिनी जे लाइ हिकु मौज़िज़ शख़्सियत हिकु सॼी सिंध जे लाइ घणो घुरियो ऐं घण रुखी शख़्सियत हुयो जेको असां में हाणे न आहे। इन वाक़े जे पस मंज़र जे हवाले सां अवां खां ॼाण चाहींदासीं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन में केरु केरु मुलविस आहे। ॾिसो अॼु जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उन जो पर्पज़ इहो हो त जेतिरो हाई प्रोफाइल केस हो ऐं जेतिरो वधीक माण्हू इंट्रस्टेड हुआ इन में फैक्ट्स मालूम करण जे लाइ त उहे तक़रीबन सभई शयूं मां शेयर कयूं आहिनि जेके शेयर करण जहिड़ियूं हुयूं दोस्तनि सां। एट द कॉस्ट ऑफ रिपीटेशन मां मतिलबु ॿुधाइणु चाहींदुसि त डॉक्टर साहब जो लेपालक पुटु हो लतीफ़ जंहिं इहो मर्डर कयो हो ऐं इन जो जेको प्राइमरी मोटिव हो उहे हिकिड़ा सीरीज़ ऑफ ग्रीवेंसिस या ग्रजेस हुआ जेको उहो पंहिंजे दिलि में रखी वेठो हो डॉक्टर साहब जे अगेंस्ट ओवर द पीरियड ऑफ ईयर्स। त उन मोटिव जे करे उन मर्डर कयो डॉक्टर साहब जो। सही। अच्छा डॉक्टर साहब इन जो हिन वक़्तु केस दाख़िल थियो आहे इन सॼे वाक़े जो? जी बिल्कुलु इन जो केस दाख़िल थी वियो। अच्छा उहो वारिसनि जी जेको आहे मुदयत में दाख़िल थियो आहे इन सॼे वाक़े जो केस? जी वारिसनि जी मुदयत में थियो आहे। अच्छा डॉक्टर साहब अवां खां ॼाण चाहींदासीं जीअं इनिशियल पोस्टमार्टम रिपोर्ट्स बि पधरी थी आहे उन में दसियो वियो आहे त दर्जन खां वधीक जेके आहिनि उहे तशदुद जा निशान डॉक्टर साहब जे जिस्म ते मौजूदु हुआ ऐं इहे उनजे ज़िंदा हुजण जे दौरान ई हुआ। त छा इहो वाक़े में सिर्फ़ु हिकिड़ो उनजो पुट ई मुलविस आहे या अव्हांखे शक आहे त को ॿियो बि थी सघे थो? छो त हिकिड़ो माण्हू उहो इहो एॾो वॾो वाक़ियो करे वरी उनजो एॾो ड्रामो रचाइणु घर खे बाहि ॾेई करे उनखे पेश करणु, सो उन में अव्हां सम्झो पिया को ॿियो ई मुलविस आहे या सॼो हिकिड़ो ई किरदारु आहे जंहिं सॼो ड्रामो कयो आहे? इन मामले जी सेंसिटिविटी जे करे मां कोशिशि कई त मां कंहिं प्री मेच्योर कंक्लूजन ते जंप न कयां। तव्हां ॾिठो कीअं कुझु असांजा दोस्त इन बारे में सवालात करे रहिया हुआ ऐं कुझु दोस्त इनफैक्ट मतिलबु मां चवंदुसि पुश करे रहिया हुआ त मां कुझु शयूं चवां त मां उन्हनि खे त मां पहिरियां चाहींदुसि सभई शयूं वेरीफाई कयां ऐं उहा ॻाल्हि कयां जेकी फैक्ट्स ते मबनी हुजे। त असां इन मामले जी बारीक़बीनी सां जांच कई ऐं असां इन नतीजे ते पहुताऊं त उन जो पुटु ही वाहिद पर्सन हो जेको मौक़े ते हो इन्वॉल्व मर्डर में।